जी जी मैडम, तव्हांजी प्रेज़ेंटेशन बची वई आहे ऐं बेसिक क्वेश्चन इहो साॻियो ई आहे त तव्हांजे क़यादत हेठि बि वॾियूं तब्दीलियूं आयूं, पर उन जे बावजूद बि सिंध में तालीम जो उहो ई साॻियो बहिरान आहे जेको तव्हांजे अॼु जी प्रेज़ेंटेशन जो मौज़ू आहे। मां चाहींदसि त तव्हां पंहिंजा अंग अखर जेके तव्हां खणी आया आहियो उन्हनि ते ज़रूरु ॻाल्हायो। जी नोमान थोड़ो इनखे अॻिते कजो, थर्ड स्लाइड ते आणे छॾियोसि, इनखे बि अॻिते करे हा। ऐं ज़्यादा थैंक यू वेरी मच फॉर द इनविटेशन, आई एम ग्रेटफुल। इट वुड हैव बीन वंडरफुल अगरि परवेज़ साहब पहिरियों ॻाल्हाया ऐं असां सभिनि खे मौक़ो मिलिया उन्हनि जी स्ट्रेटेजिक गुफ़्तगू खे ॿुधण जे लाइ। ऐं इक़बाल तरीन साहब असांखे कुझु डेटा ॾिनो, ऐं इन जे लाइ थोरो सो डेटा ॾियणु चाहींदमि जो सभु हिन महिल दुनिया फैक्ट्स जी आहे। अगर गवर्नमेंट ऑफ सिंध जा कुछ रिप्रेजेंटेटिव्स ॿुधण चाहिनि या तव्हां सभु ॿाहिरि वेठा आहियो त डेटा खे ॾिसी ऐं पोइ फ़ैसिला करणु जेको आहे उहो ज़्यादा अक़लमंदी जो तक़ाज़ो आहे। ऐं असांखे अहसासु थींदो त असां 2025 में भी in terms of schools, in terms of enrollments, in terms of outcomes, असां वेठा किथे आहियूं त अॻिते हलण जी पोइ ॻाल्हि कयूं। त मां ज़्यादा टाइम बिल्कुल भी न वठंदमि, पर डेटा ज़रूर ॾेखारींदमि। हिन एज में भी हिन टाइम में भी 2025 में ही सेमिस जो डेटा है, सिंध एजुकेशन मैनेजमेंट इंफॉर्मेशन सिस्टम जो डेटा है, ऐं हो हिन महिल उन्हनि जी वेबसाइट ते ही डेटा मौजूद आहे। ऐं हू क्लेम था करनि त असां वटि 40,000 स्कूल आहिनि, जॾहिं कि बार बार हू पाण ही उनखे कॉन्ट्रडिक्ट कंदा आहिनि ऐं कॾहिं चवंदा आहिनि त 3,000 बंदि स्कूल आहिनि, कॾहिं चवंदा आहिनि 5,000 बंदि स्कूल आहिनि। अच्छा, उन सां फ़र्क़ु नथो पवे हू अगरि एडमिट करनि त 4-5,000 स्कूल बंदि आहिनि, उन सां फ़र्क़ु नथो पवे। पर व्हाट मैटर्स इज़ इंफ्रास्ट्रक्चर जो तरीन साहब डेटा ॾिनो। इंफ्रास्ट्रक्चर में हिन महिल बि 10 साल पहिरियों अगरि डेटा ॾिसां हा त उन महिल 90% स्कूल असांजा प्राइमरी हुया, ऐं हिन महिल बि आफ्टर 10 इयर्स असां वटि 88 स्कूल प्राइमरी ही आहिनि। इन जो मतिलबु आहे 5 ग्रेड खां पोइ ॿारनि खे अॻिते वधण जो जेको मौक़ो आहे वो ॾाढो लिमिटेड आहे सिंध में, जॾहिं कि पंजाब में 30% स्कूल्स जेके आहिनि हाणे पोस्ट प्राइमरी आहिनि। ऐं अगरि तव्हां इस्लामाबाद के ICT खे AJK खे ॾिसो, उते तव्हांखे हाणे प्रीडोमिनेंटली स्कूल्स जेके आहिनि पोस्ट प्राइमरी नज़र ईंदा। हिन एज में सिर्फ़ प्राइमरी ते रिस्ट्रिक्ट थियणु काफ़ी न आहे। ॿियो असांजो जेंडर जो मसलो तव्हांखे हिन में नज़र ईंदो। हिकिड़ो ॿियो राउंड कयो आहे 19,000 स्कूल्स जेको तव्हांखे नज़र थो अचे, इहे मिक्स्ड आहिनि। इन में ॿारड़ियूं बि अची थियूं सघनि, ॿिया प्रीडोमिनेंटली बॉयज़ स्कूल आहिनि। त जेको ॿारड़ियुनि जा स्कूल 19,000 यानी कि मिक्स्ड स्कूल आहिनि, पर असां वटि प्रीडोमिनेंटली मेल टीचर्स आहिनि। 66% ऑफ आवर टीचर्स आर मेल टीचर्स। हिन महिल मिनिस्टर साहब क्लेम कंदो आहे त असांजी न्यू रिक्रूटमेंट थी आहे ऐं सुठी रिक्रूटमेंट थी आहे, पर अगेन अ लॉट ऑफ टीचर्स आर मेल टीचर्स। ऐं असांजे अॼुकल्ह जे माहौल में भी मेल टीचर्स जे स्कूल में ॿारड़ियूं जेके आहिनि उहे घबराईंदियूं आहिनि ऐं पेरेंट्स रिलक्टेंट हूंदा आहिनि। दैट इज़ अनदर ऑब्स्ट्रक्शन फॉर द गर्ल्स टू गेट इनटू स्कूल्स। सेकेंडरी में भी मेल्स की तादाद ज़्यादा है ऐं प्राइमरी स्कूलनि में भी मेल टीचर्स जी ज़्यादा है। अगरि ही जेका नई रिक्रूटमेंट भी थिए उन में फीमेल टीचर्स के अगरि प्रेफरेंस ॾियनि हा त हे हिकिड़ो इनेबलिंग फैक्टर हुजे हा असांजो जेंडर जे कॉन्टेक्स्ट में फीमेल ॿारड़ियुनि खे स्कूल में दाख़िला थियण जे लाइ। हे ॿ शयूं मां तव्हांखे डेटा जे तौर ते ॾेखारणु पई चाहियां। थोरो हिनखे अॻिते कयो आहे। जी नेक्स्ट स्लाइड। अच्छा, ॿी शइ जेका स्टैटिक आहे सिंध में, दैट इज enrollment. The latest claim of the government is that they have added 1 million more children to the system. Last 10 years, from 2008 to 2020, the enrollment was static at 4 million children in the system. And suddenly, after floods, the number has increased to 5 million. पर अगर इन 5 मिलियन के असां तव्हांखे स्लाइड्स नज़र अचनि थियूं सभिनि खे? कैन यू सी द जी 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 स्लाइड्स? जी मैडम, बिल्कुल स्लाइड्स ॾिसूं पिया, बिल्कुल। अच्छा, अगर तव्हां क्लास वाइज स्लाइड्स ॾिसो त तव्हांखे 2017 जी कंपैरिजन नज़र ईंदी 2024 जे डेटा सां। उन में तव्हांखे नज़र ईंदो त क्लास वाइज देयर इज अ ग्रेजुअल डिक्लाइन फ्रॉम KG
to grade 12 level. और यह decline मुसलसल last 10-15 years में this scenario has not changed. It has not improved. When I was Secretary Education, this persisted. It has persisted in last 15 years. KG में ॿार अचनि था, grade 3 में drop out थियनि था, grade 5 में drop out थियनि था, grade 10 में था थियनि. By the time grade 12 में ॿार था वञनि त 100,000 खां घटि ॿार रहिजी था वञनि. So this is another chronic feature in Sindh. हालांकि ॿियनि सूबनि में इहा situation इलाही बहितर थी वई आहे. एतिरी drop out जेका आहे उहा एॾी chronic नाहे ॿियनि सूबनि में. So while they claim that 5 million children are in the system, but gradually after grade 3, 9 million children, 9 lakh ॿार अचनि था KG में, पर grade 3 onwards there is a persistent dropout. इहो dropout अगली slide में, तव्हां next slide ते वञो. You see, KG में, Kachi में 961,000 are there, and by grade 3, 500,000 children are lost. And by the time only in grade 3, they reach grade 3, 471,000 children are left. And जेसिताईं हे grade 6 में वेंदा, 2.5 लाख ॿार बचंदा, और grade 12 में वेंदा, लख खां घटि ॿार बची वेंदा. त ही मतलब मूंखे सम्झ में नथो अचे. जॾहिं तव्हां इकबाल तरीन साहब तव्हांखे ॿुधायो हिन साल जो जेको बजट आहे एजुकेशन जो उहो 600 बिलियन आहे. जॾहिं 600 बिलियन जो एजुकेशन जो बजट आहे, how come the system is not able to retain even 500,000 children by the time they reach grade 10? And grade 10 education is nothing. इन को next वञो. अच्छा, enrollment त हिकिड़ी शइ आहे न. How many children are attending school? In 2019, when I was in the PND, at that time, our department ji panji reports in. He outside international independent reports nahin. These are internal M&E reports of the education department itself. According to the latest report, 2024, approximately 50% children on an average day attend the school. That means if there are 5.2 million children, then on an average last year, 2.7 million children were attending. अगर तहां independent reporting कराईंदव त ही तहांखे 2 million खां भी घटि ॿार on an average day नज़र ईंदा. जॾहिं average day ते ॿार अचनि ई नथा त पढ़ाई कहिड़ी. अकबर साहब भी तहांखे हिनखे मज़ीद emphasize कराए ॿुधाईंदो. तहां कोई भी randomly कंहिं स्कूल में हलियो वञे, मां हली वञा, कोई भी हलियो वञे, त ही इलाही घटि परसेंटेज आहे. मां को नंबर नथी ॾियणु चाहियां, पर मां तव्हांखे ॾाढे कॉन्फिडेंस सां थी ॿुधायां, ॾाढी दर्द सां, तकलीफ़ सां थी ॿुधायां त 30% खां वधीक attendances नाहिनि on any average day. But the M&E itself claims that असांजी average attendances 50% आहिनि. So 5.2 million children enrolled, gradual decline by the time they reach grade 10, and attendances are 50% according to the own claim of the education department. Next slide, Tevanyo. Now, these are the school infrastructure facilities. Again, SEMES data, no outside independent report. They claim that government schools में 75% schools में washrooms आहिनि and functional toilet. This is rubbish. Kehe school में हलिया वञो, kehe school में, and this is my challenge to anybody goes to any government school, you will find dysfunctional toilets. No school will have drinking water facility. No school will have running electricity. No school. अगर को philanthropist हुजे, को well-meaning head teacher हुजे, वो पंहिंजी तौर ते को effort करे, washroom के साफ कराए या functional करे वठे, तो उहा ॿी ॻाल्हि आहे. Otherwise, on an average, कंहिं स्कूल में functional washroom, drinking water, electricity हाणे आउं खैरपुर मां थी आई आहियां. असां उते स्कूल अडॉप्ट भी कया आहिनि. एॾो स्ट्रगल करणो पवंदो आहे छो जो 18 hours electricity outages जेके are normal, is a normal condition. So electricity is not there, functional washrooms are not there. ऐं rural ॿारनि खे पाण पाणी खणी अचण जी भी काई आदत नाहे.
अर्बन ॿार त पोइ बि को पंहिंजो फ्लास्क खणी ईंदा आहिनि, पाणी खणी ईंदा आहिनि, त 5 कलाक जेको स्कूल ईंदा आहिनि, चिल्ड्रन डोंट कम विद वाटर। ऐं हिन हाणे रिक्रूटमेंट जे बावजूद सिंध जा कम अस कम कोई 15 खां 20 हज़ार स्कूल अञा ताईं 1 टीचर 2 टीचर 3 टीचर अञा ताईं schools आहिनि। even middle schools at times on an average have 2 teachers। ऐं तव्हां MNE रिपोर्ट्स पढ़ो त तव्हांखे नज़र ईंदो उन में एक्सक्यूज़िस लिखियल आहिनि त ही टीचर ट्रांसफर्ड आहिनि, हे टीचर लीव ते विया आहिनि, ही टीचर उमिरे ते विया आहिनि, he teachers nahin। So on an average, you'll find a lot of schools that have 1 teacher, 2 teacher, 3 teacher. Next, Hinako. Now, there is a chronic problem. Pakistan has highest number of out of school children. But Sajje Pakistan mein average rate of out of school children is 35%. National level te Punjab mein 25% ahin, KP may be comparatively ghat, the highest percentage is Balochistan, and next is Sindh. Sindh mein total number of school going children is 17 million. Unhe mo jeke actually attend tha karan, enrolled in, that is 9.7. 9.7 mo 5.2 million government schools mein hain, 4.3 million private schools mein hain, and jeke out of school children, and that is 7.3 million। yani ke 70 lakh ॿार jeke hain uhe out of school in, and the percentage comes to approximately 44% children in Sindh do not attend school or they drop out। So next slide kyo। This is the percentage। So Islamabad has 15% children out of school, Balochistan 69%, KP 34%, Sindh 44%, and this is national data. This is from Pakistan Institute of Education. And Sindh claims this is slightly exaggerated, but even if Sindh says this is slightly exaggerated and their percentage is less, then also this figure has persisted for last 10 years। Agar Sindh claim to kare, the 7 million nahin, 7.3 million nahin, 50 lakh ॿार आहिनि, त 50 lakh ॿारनि जी बि हर पॉपुलेशन इंक्रीज सां ॿारनि जी तादाद वधे थी, त उन्हनि जी सॉल्यूशन छा आहे? NFE ते उन्हनि लातादाद दफ़ा कम कयो आहे, हिन महिल ताईं 1 million ॿारनि खे बि स्कूल वापस न आणे सघिया आहिनि। So there are a lot of claims, but there has been no solution। Next। Now this is the learning crisis jinjo Iqbal Tareen sahab bhi gaal kayo। ॾिसो पहिरियों सिंध में SAT थींदो हो, स्टैंडर्ड असेसमेंट टेस्ट, IBS अखर वठंदी ही, इंडिपेंडेंट असेसमेंट थींदो हो, उन जो एवरेज रिजल्ट मैथ्स इंग्लिश ऐं सिंधी लैंग्वेज जो रिजल्ट 20-24% ॿार रीड या राइट या मैथमेटिक्स करे सघंदा हा। उन्हें खे 2014-15 में रोके छॾियो वियो हो, छो जो इलाही एम्बैरेसिंग रिजल्ट्स ईंदा हुया। उन्हें खां पोइ असर एनुअल स्टेटस ऑफ एजुकेशन रिपोर्ट जेका आहे उहा हिकिड़ो इंडिपेंडेंट इदारो आहे, उहो एनुअली तक़रीबन कोई 30-35 हज़ार ॿारनि जो वेही असेसमेंट कंदी आहे। त ही 23 जी रिपोर्ट आहे, ऐं 23 जी रिपोर्ट 21 जी रिपोर्ट खां ज़्यादा वर्स्ट आहे, ऐं 21 जी रिपोर्ट 2019 जी रिपोर्ट खां ज़्यादा वर्स्ट आहे। ऐं हिकिड़ो मिंट वठी ऐं तव्हांखे रीड करे ॿुधाईंदमि त सिंध जा ॿार हिकिड़ो त नंबर 1 एनरोलमेंट घटि आहे, रिटेंशन घटि आहे, आउट ऑफ स्कूल ॿार वधीक आहिनि, पर जेके स्कूल आहिनि, जेको आहे ॿार जेके 50% सिंध क्लेम थो करे अटेंड करनि था, उन्हनि जो लर्निंग लेवल छा आहे? 39% children of grade 5 could read a class 2 level story in either Urdu or Sindhi compared to 40% in 21। So this was the level of ability to read a small story in their own language। Only 39% could read a grade 2 level story, grade 5 students, grade 2 level story। 22% class 5 students could read sentences in English of grade 2 level compared to 24%, again a decrease from 21। 27% grade 5 children could do 2-digit division as compared to 28% in 21।
On grade 3 level, the dismal, extremely dismal. Only 8% children could read an Urdu story, 5% could read English sentences, and mere 3% could perform 2-digit divisions. Now, this is a published report done by ASAR, and ASAR undertakes these assessments across Pakistan. And he report jedi India पाण एजुकेशन डिपार्टमेंट जा ऑफिशियल्स इनके पब्लिश कंदा आहिनि उहे पाण हथ खणी ये रिपोर्ट ॾेखारींदा आहिनि हर 2 सालनि खां पोइ इहा रिपोर्ट पब्लिश थींदी आहे इहा का मतलब हिनखे ही डिनाय नथा करे सघनि हाणे अञा NET जी एंट्री टेस्ट जा रिजल्ट्स आया आहिनि जंहिंमें लाड़काणे जो बोर्ड जंहिंमें सखर बोर्ड मीरपुर खास बोर्ड नवाबशाह बोर्ड जा रिजल्ट्स हैव बीन वेरी वेरी डिसमल नेक्स्ट So this is the nutshell of what I have been saying. So enrollments are low. 88% schools are primary, still primary in this age and time. NFEG policy आहे non-formal education. असां 15,000 ॿार मुश्किल सां enroll करे सघिया हूं. सिर्फ 54% ॿार enter था थियनि primary. उन्हें मां 20% जेके आहिनि उहे post primary में वञी था सघनि. Quality जेका आहे उहा dismal आहे. और गवर्नेंस और मैनेजमेंट जा इश्यूज जेके आहिनि उहे ॾाढा सीरियस आहिनि नेक्स्ट हाणे हिन महिल सिंध जे ॿार जो स्टेटस छा आहे ॾिसो ॻाल्हि गवर्नमेंट खे ऐं हीअ यूनिसेफ जी पब्लिश्ड रिपोर्ट आहे आउट ऑफ स्कूल चिल्ड्रन ऐं उतां हीअ स्लाइड खई आहे ऐं हीअ स्लाइड जेका आहे जंहिंमो डेटा खयो वियो आहे पाकिस्तान लेबर फोर्स जो डेटा आहे असर जो डेटा आहे मिक्स जो डेटा आहे ऑल दिस इज पब्लिश्ड 44% तहांजा ॿार आउट ऑफ स्कूल आहिनि 71% पॉपुलेशन मल्टी-डायमेंशनल पॉवर्टी में आहे 25% गर्ल्स गेट मैरिड इन सिंध बिफोर द एज ऑफ 18 66% ॿार जेके आहिनि उहे रजिस्टर ई नथा थियनि जॾहिं पैदा था थियनि 38% ॿार 9 ऐं 10 साल जी एज में चाइल्ड लेबर में एंटर थी था सघनि थी था वञनि और 55% ॿार जेके आहिनि उहे स्टंटिंग या भी ऑफिशियल डेटा आहे Now imagine this is the state of child today in Sindh. ही ॿार 15 सालनि खां पोइ 20 सालनि खां पोइ जॾहिं यूनिवर्सिटी में वेंदा जॾहिं डिसीजन मेकिंग में वेंदा जॾहिं डिसीजन मेकिंग जी चेयर ते असेंबलीज़ में वेंदा प्रोफेशनल लाइफ में वेंदा what type of a society are we imagining in this part of the country and this part of the world? So when we are talking about way forward, will way forward be a paper reform? छा असां मैनेजमेंट ऐं अकाउंटेबिलिटी जे रिफॉर्म ऐं मैनेजमेंट ऐं अकाउंटेबिलिटी जो रिफॉर्म सिंध में लातादाद दफ़ा थी चुका आहिनि ऐं उन्हनि जो रिज़ल्ट जेको आहे उहो असां सभिनि जे अॻियां आहे त अञा ताईं 90% जेके स्कूल आहिनि उहे प्राइमरी आहिनि छा अगेन जेको वे फॉरवर्ड जी तव्हां रिक्वेस्ट मां पंहिंजो दिमाग़ लगाए बीहण जी कोशिशि कयमि त मां अंग्रेज़ी छा लिखां ऐं हिन निज़ाम जो हिसो रही चुकी आहियां I am one of the people who can be blamed as to what have we done. But again, we can do an Excel sheet. We can again do calculations. We can again propose another set of reform. But this is not going to bring in result unless there is some disruption. जेस ताईं disruption जी ॻाल्हि न कंदासीं जेस ताईं changes mega changes जी ॻाल्हि न कंदासीं निज़ाम खे तब्दील करण जी ॻाल्हि न कंदासीं तेस ताईं त जेको स्टेट ऑफ चाइल्ड आहे हिन महिल जंहिंमें हेल्थ बि आहे मल्टी डायमेंशनल पॉवर्टी बि आहे तेस ताईं अॻिते को रिज़ल्ट ईंदो कोन अॻिते हलो आई हैव ट्राइड माय लेवल हिन में मां लिखियो आहे त आउं हिसो रही आहियां त स्कूलनि खे कंसोलिडेट कयो टीचर रिक्रूटमेंट कयो बजट इनहांस कयो ऐं अॼुकल्ह जंहिं रिफॉर्म जी हिन बजट में ॻाल्हि थी हले उहा इहा आहे त डिसेंट्रलाइज़ थियो क्लस्टर स्कूल ठारायो ऐं TEOs खे हटाए ऐं जेको हिकिड़ो हब स्कूल्स ठाहियो ऐं उन में रिफॉर्म अची वेंदो ऐं स्कूल बहितर परफॉर्म कंदा Let's see if the education department असां सभु ते गॾु वेठा आहियूं अगरि एजुकेशन डिपार्टमेंट हिन में कामयाब थिए थी 600 अरब रुपए जो बजट आहे डोनर फाइनेंसिंग अलग आहे promises and pledges and let's see if we all succeed in this हिन महिल जेको existing state of bar आहे there is a need of massive disruption
जेस ताईं पॉलिटिकल विल न हूंदी ऐं अकाउंटेबिलिटी फ्रेमवर्क के ऐं मैनेजमेंट फ्रेमवर्क के बाक़ाइदा चेंज न कयो वेंदो तेस ताईं मुंहिंजे ख़्याल में त को रिफॉर्म ईंदो कोन। असांजे पेपर रिफॉर्म के ऐं अंग्रेज़ी लिखण ते ही रिफॉर्म इलाही मुल्कनि कयो आहे। There are a lot of countries that those have been able to put their systems right. I have tried. मां हिकिड़ी अंग्रेज़ी लिखी आहे, वो मूंखे पाण ते उन ते एतबार कोन्हे को कि whether this will happen and whether changes will happen. Next. हिन महिल ॿ हिकिड़ा systems आहिनि जेके marginally सिंध में परफॉर्म था करनि। चइजे त उन्हनि जा स्कूल फंक्शनल आहिनि। कम अज़ कम आई एम नॉट क्लेमिंग त को वॾा रिज़ल्ट्स आहिनि, बट फॉर एग्जाम्पल सिंध एजुकेशन फाउंडेशन में 2700 स्कूल आहिनि, 9 लख ॿार आहिनि। उन्हनि जी आउं जेसि ताईं हुयमि असां थर्ड पार्टी असेसमेंट कराईंदा हुयासीं। सखर IBA उन्हनि जी असेसमेंट कंदो हुयो। रिज़ल्ट्स कोई 50% रिज़ल्ट्स कोन हूंदा हुया, 35-40% रिज़ल्ट ईंदा हुया। ऐं ग्रेजुअल लॻे पियो त आहिस्ता आहिस्ता, छो जो ॾिसो रिमोट स्कूल हुया, ॿार लातादाद ग़रीब हुया, ऐं आहिस्ता आहिस्ता स्टेप वाइज देयर वाज सम टाइप ऑफ आउटकम। स्कूल फंक्शनल हुयो, 50% अटेंडेंसिस हुयूं, ऐं कुझु न कुझु का हिकिड़ी चइबो आहे न त का कम अज़ कम का देयर वाज लाइट एट द एंड ऑफ द टनल। द स्कूल्स वर फंक्शनल, देयर वर टीचर्स विद लो पे बट दे वर कमिंग टू स्कूल्स। हाणे बि का उम्मीद आहे त अगरि 1-2 साल छॾिजे, हिन महिल बि उन्हनि जी एवरेज पर चाइल्ड एक्सपेंडिचर is not more than 1,000 rupees or 1,500। जॾहिं ते स्कूलनि में तव्हांखे पाण ॿुधायो त गवर्नमेंट जे स्कूलनि में हिन महिल 7,000 to 8,000 rupees पर चाइल्ड एक्सपेंड थिए थो, ऐं हुते 1,500 खां 2,000 पर चाइल्ड एक्सपेंडिचर थिए थो। त देन मुंहिंजी जेका सजेशन आहे त SCF ते वधीक ॿार विझे ऐं 1 मिलियन खां कोई 5-6 लख ॿिया ॿार आणजनि। सेकेंड इज़ EMO मॉडल। सिंध बेसिक एजुकेशन यानी कि जेके USAID जा स्कूल्स हुया उहे आहिनि गवर्नमेंट जा स्कूल, पर उन्हनि जी मैनेजमेंट गवर्नमेंट खां हटाए हिकिड़ी NGOs खे उन्हनि जी मैनेजमेंट ॾिनी वई आहे। I am not somebody who is too much in favor of NGO, but हिकिड़ी decentralization, horizontal decentralization, because school education is overburdened। हुन निज़ाम में जॾहिं हर कोई वञे थो त ओड़ो ई थी थो वञे, तो उन खां हिकिड़ी हॉरिज़ॉन्टल डिसेंट्रलाइजेशन करे तव्हां उन्हनि खे मैनेजमेंट जेका आहे ऐं अकाउंटेबिलिटी, उन्हनि जी अकाउंटेबिलिटी कयो, थर्ड पार्टी असेसमेंट्स कयो, ऐं उन्हनि खां पुछा कयो, ऐं उन्हनि कुझु स्कूल तव्हां अपग्रेड करे सेकेंडरी लेवल ते आणे। हिन महिल उन्हनि वटि 50,000 ॿार आहिनि, 200 स्कूल आहिनि, उन्हनि जी स्क्रूटनी कयो, ऐं कोई 1,000-2,000 स्कूल तव्हां EMO मॉडल ते तव्हां उन्हनि जे हवाले कयो, त कम अज़ कम 2 मिलियन ॿार त तव्हां हिन निज़ाम मां हटायो, त कम अज़ कम को फ्यूचर त असां सिक्योर करे सघूं। दैट इज़ माय सेकेंड प्रपोजल। स्लाइड अॻिते करे छॾियो। Because we don't have magic. What do you do when there are no political results, when there's no political will? So these are the administrative solutions what I am proposing। हिकिड़ी डिप्रेशन में असां एडमिनिस्ट्रेटिव सॉल्यूशंस इन के 5,000 स्कूलनि के खुदा जे वास्ते अगले 4-5 सालनि में सेकेंडरी लेवल ते ॿार ड्रॉप आउट त न थियनि, कम अज़ कम मैट्रिक ताईं त ॿार पहुचनि, और हे पीस मील में रिफॉर्म करने के बजाय 5,000 स्कूलन के अपग्रेड करे उन्हनि के फुल इंफ्रास्ट्रक्चर HMs बजट ॾेई और उन्हनि के EMO मॉडल में तहां उन्हनि के मैनेजमेंट ॾियो और उन्हनि जी अकाउंटेबिलिटी कयो और 1 मिलियन ॿारनि खे हिकिड़ी तहां horizontal decentralization, move them away from the school education, ऐं उन्हनि खे हिकिड़े ॿिए निज़ाम में ऐं अथॉरिटी। ॾिसो PPA छा आहे कमु करे थी, NICVT कम करे थी, SIUT कम करे थी, तो तव्हां हुननि खे भी लेजिस्लेशन जे थ्रू हिकिड़ी सेपरेट बोर्ड ॾेई छॾियो EMO खे, और EMO जे हवाले कोई 2,000 स्कूल हवाले करे छॾियो त तव्हांजा 1 मिलियन ॿार हुननि वटि अची वञनि, 1 मिलियन ॿार तव्हांजा SCF में हलिया वञनि, त कुझु ॿार तव्हां प्रोटेक्ट करे छॾियो। सो ऐं थर्ड जेको मुंहिंजो प्रपोजल आहे, लास्ट स्लाइड, accountability, accountability, accountability. We will have to do away with the examination. जेको हिन महिल
इंटर बोर्ड आहे ऐं हायर सेकेंडरी जेको सेकेंडरी ऐं हायर सेकेंडरी बोर्ड आहे इन्हनि खे बंदि करणो पवंदो। अगरि इन्हनि खे बंदि न कंदासीं त सिंध जी तबाही तबाही आहे। हिन महिल जेके बि इन्हनि एग्ज़ामिनेशन बोर्ड जे थ्रू रिज़ल्ट्स अचनि था, दोज़ आर फेक, those are fake, and those sell the schools, and I am witness to it, and I have been part of the system, and I understand कि जेस ताईं इन्हनि बोर्ड्स खे या त प्राइवेटाइज कयो या AKU जे हवाले कयो या यू ब्रिंग इन अदर बॉडीज ऐं उन्हनि खे इंडिपेंडेंट करे छॾियो, गवर्नमेंट खां उन्हनि खे हटायो, ऐं टीचर्स जी ऐं HMs जी अकाउंटेबिलिटी, उन्हनि जी जेका प्रमोशन आहे टीचर्स जी या जेके उन्हनि जा टाइम स्केल्स आहिनि, लिंक देम टू द परफॉर्मेंस। जेस ऐं हिन महिल असां वटि पंजाब में सिर्फ़ मैट्रिक जो इम्तिहान न थींदो आहे, ग्रेड 5 जो बि इम्तिहान थींदो आहे, 8 जो बि इम्तिहान थींदो आहे, 9 जो बि 7 जो बि इम्तिहान थींदो आहे, 6 जो बि आहे, पर इंडिपेंडेंट बॉडी इम्तिहान वठंदी आहे, स्कूल पाण इम्तिहान न वठंदो आहे। So there has to be accountability in the school system through an independent examination board. So we need to create an examination board, create accountability of the teachers and HMs, and our examination boards have to be privatized. Unless we don't bring in management reform and accountability of the teachers and head teachers, we will continue to suffer. This is what I have to say. Thank you.